अपडेट कनासी कराची का घर में कम दौरान पोरियत नौजवान छिता किरी फोत। नॉर्थ कराची सेक्टर 1 में पोरियत घर की छित सां किरी पियो। फौती नौजवान जो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। फौथियल शख्स जी 22 वरनि जे मुबशर पुट इलियास उमर तौर सुञाणप थी आहे। खबर वासा शेर कनासी कराची का घर में कम दौरान पोरियत नौजवान छिता किरी फोत थी वियो आहे। नॉर्थ कराची सेक्टर 1 में पोरियत घर जी छिता किरी पियो। फोती नौजवान की लाश के अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल किया वियो। फोथियल शख्स की 22 वरनि जे मुबशर पुट इलियास उमर तौर सुञाणप थी आहे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। कराची में घर में कम दौरान पोरियत छित तां किरी फोत थी वियो आहे। नॉर्थ कराची सेक्टर 1 में पोरियत घर जी छित तां किरी पियो। फोती नौजवान जो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। फोथियल नौजवान जी 22 वरनि जे मुबशर जे नाले सां सुञाणप थी आहे। खबर वासा शेर कनासी कराची का घर में कम दौरान पोरियत नौजवान छिता किरी फोत थी वियो।